अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना व शाफ़िअना व नाफ़िअना व नूरना व नूर अव्वलना व नूर आखिरना नूरना व नूर रब्बिना व महबूबना व माशूकना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अबनाइहि व बनातिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लग़ना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीना व हबीबिना
व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दोस्त दारे चार यारम ताब औलाद अली, मजहबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील, ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली, अर्श आज़म मसनदे रफ़ात रसूलुल्लाह की, हशर में सब देखेंगे इज्जत रसूलुल्लाह की। ला व रब्बिल अर्श जिसको जो मिला उनसे मिला, बटती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की। तुमसे और जन्नत से क्या मतलब है मुनकर दूर हो, हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। ऐ बुलबुलान गुंचा ए गुलज़ारे अहमदी, सल्लु अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾी आवाज़ सां सभई निहारियो न पढ़ायो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मेहरबान बुजुर्गो, मोहतरम दोस्तों, प्यारा भाइरो, हिन सुहिणी रौनक ऐं बरकत वारी महफ़िल में मूं गुनहगार जे साम्हूं अल्लाह ताला जे क़ुरान करीम मां सूरह बनी इसराइल जी शुरूआत वारी आयत मुबारक तिलावत कई आ। अल्लाह ताला मूंखे तिलावत ऐं अव्हां खे ॿुधण नसीब फरमायो। इन आयत जी मुतालिक इन प्यारी महफिल में अव्हां जगह अर्ज करे इंशाअल्लाह वहां खां इजाज़त वठबी। आयत जी लफ्ज़ी तर्जुमी, लफ्ज़ी माना, मफ़हूम ऐं मतलब बयान करण खां अॻ में मां अव्हां खे अर्ज कंदुसि त अव्हां जे इन शहर बल्कि इन इलाइक़े जे बेहतरीन आलिम, जय्यद आलिम क़िबला साईं मुफ्ती करीम बख्श दामत बरकातुल्लाह अलैह जन जे सिहत लाइ दुआऊं घुरंदा रहो। अल्लाह ताला खे इन आफ़ियत सां हयाती बख्शे। अहले ज़िक्र, अहले इल्म, अहले फ़हम, अहले तरीक़त बुज़ुर्ग आहिनि। खुदावंदे करीम उन्हनि जी ख़िदमतुनि खे क़बूल फरमाईंदे खेनि आफ़ियत सां रखे ऐं अञा बि अल्लाह ताला संदने इल्मी फैज़ ऐं बरकतुनि मां मुस्लमाननि जे बचरनि खे मुस्तफ़ीज़ थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। नंबर ॿियो,
ही जो को हाने हलंदड़ दौर आ मीडिया जो लफ्ज़ मशहूर आ सजो ॾींहुं टेलीविज़न ते कंहिं महिल कहिड़ो प्रोग्राम आ कंहिं महिल कहिड़ो आ ॿुधण वारा बि घणा ॿुधाइण वारा बि घणा मुख़्तलिफ़ ज़हन मुख़्तलिफ़ सोचूं मुख़्तलिफ़ फ़िक्र मुख़्तलिफ़ अक़ीदा ऐं मज़हब दुनिया ते आम जाम थी रहिया आहिनि कंहिंजो कहिड़ो ज़हन आहे कंहिंजो कहिड़ो फ़िक्र आहे कंहिंजी कहिड़ी सोच आहे उन सभिनी सोचनि ऐं फ़िक्रनि ऐं मज़हबनि ऐं ख़्यालनि खां तव्हांखे मां फिलफौर या हिन वक़्तु वाक़िफ़ करे त नथो सघां पर पंहिंजो अक़ीदो ऐं पंहिंजो मज़हब पंहिंजो मसलक पंहिंजो ज़हन जेको सिर्फ़ मुंहिंजो न सिर्फ़ तुंहिंजो न पर क़ुरान करीम मां नबवी हदीसुनि मां जुमहूर असहाबनि खां इमामनि खां औलियान खां रब्बानी आलिमनि खां मुफ़स्सिरनि मुहद्दिसनि सीरत निगारनि खां आरफन आशिकन सालिकन ज़ाहिदन मुत्तक़ी परहेज़गारन खुदा जे प्यारनि खां हलंदो आयो आहे पहुचंदो रहियो आहे पहुतो आहे उहो इहो आहे त असां तव्हांजी प्यारे नबीअ असां अव्हांजे प्यारे रसूल असां अव्हांजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंदी ज़ात बाबरकात रजब शरीफ जी 27वीं तारीख़ सूमर जे राति जिस्म ऐं रूह सां गॾु सुजाॻीअ में मके खां बैतुल मक़दस ताईं उतां खां आसमाननि ते हलंदी सिदरतुल मुंतहा ताईं उतां खां अर्शे बरीन ताईं उतां खां ला मकान ताईं रूबरू पंहिंजे पाक मुंहं मुबारक वारनि अखियुनि सां रब करीम जो दीदार करे मोटी आया इहो अव्हांजो अक़ीदो आहे त हथ बि खणो सुभान अल्लाह बि चओ नाहे त ज़रूरत कान्हे मजबूर कंहिंखे नथो करे सघिजे सुजाॻीअ में निंड में न जिस्म ऐं रूह सां गॾु सिर्फ़ रूह न मके खां शाम मुल्क ताईं शाम खां सिदरतुल मुंतहा ताईं सिदरतुल मुंतहा खां अर्शे बरीन ताईं अर्शे बरीन खां ला मकान ताईं रूबरू वञी पंहिंजे रब करीम जो दीदार करे मथे केतिरो टाइम हुयो उहो बि अर्ज़ कबो हेठि छा थी रहियो हो उहो बि अर्ज़ कबो सुहिणा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वापसि तशरीफ़ फरमा थिया वापसि आया वापसि अचे पंहिंजे पाक रहाशगाह ते पहुता इन खे चइबो आहे मदीने जे घोट जो मेराज इन खे क़ुरान करीम इसरा सॼो आहे इन खे अल्लाह जे वलीयनि टिनि हिसनि में विरहायो आहे हिकिड़ो इसरा ॿियो मेराज टियों एराज अल्लाह ताला जे हबीब जे इन सेर इन सयाहत इन कमाल खे संदन बेमिसाल मोजज़ो बि सॼो वियो आहे ही असांजो सिर्फ़ ज़बानी कौल न या ईअं सिर्फ़ को फूकड़ो न आहे जंहिंखे असां मथे उॾाए छॾियो आहे या बाज़ न आहे हथ जो लगर ठहियल न आहे पर ही असां तव्हांजो अक़ीदो असां तव्हांजो ईमान असां तव्हांजो यकीन अल्लाह ताला जे क़ुरान पाक जी आयत मां बि इन जो सबूत मिले थो नबवी हदीसनि मां बि इन जो सबूत मिले थो सीरत नबवी ते लिखियल वॾनि वॾनि किताबनि मां बि इन जो सबूत मिले थो आरफन आशिकन कामिलन वलीयन रब्बानी बुजुर्गन जे तहकीकात मां बि इन जो सबूत मिले थो तव्हां सुभान अल्लाह में थकिजी पिया आहियो त मथे खां थकल असीब कोन आहिनि
हिकड़ो तव्हांखे कम करणो पवंदो, या सुभान अल्लाह ज़ोर सां चओ, या असांखे मोकल ॾियो त असीं बि सवेल वञी आराम रो कयूं। घणेई मथो हयो अथऊं, हथ मथे खणी सुभान अल्लाह चवंदो या न? बारक अल्लाह। अब आने थोड़ा परते फेराइजां, ॿियनि खे बि क़ाबू कजां, रुगो मूं गुनाह कोन कयो। पहिरीं पहिरीं ॻाल्हि नबी करीम जी ज़ात जिस्म ऐं रूह सां गॾु मथी विया। उन जा 4 दलील अवां जॻियां अर्ज़ कबा। 2 दलील क़ुरान करीम जे इन आयत मां, 2 दलील हिकिड़ो नबवी हदीसुनि मां, ॿियो वरी तारीख़ ऐं सीरत जे किताबनि मां। 4 दलील आहिनि उहे मञीदा जेके अंदर जा अलील न आहिनि, अक़ुल जा कलील न आहिनि, ज़हन जा ज़लील न आहिनि। उहे मञीदा जेके शान वारा आहिनि, अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब खे प्यारा आहिनि। छा फरमायो रब्बुल आलमीन, छा इरशाद रब करीम जो। अल्लाह ताला फरमाए तो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। पहिरियों दलील सुभान, केॾो शान आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जो ख़ुदा पान बि सुभान सां पियो बयान करे। सुभान पाक, ऐब खां पाक, नुक्स खां पाक, औलाद खां पाक, घर वारी खां पाक, माँ पीउ खां पाक। सुब्हानल्लज़ी पाक, लफ्ज़ जी माना पाक। ऐं दलील छाजो त नबी साईं जिस्म सां मथी विया। हेॾे मुड़े निहारियो। तव्हां चवंदो मौलवी साहब अजीब फ़लसफ़ो आहे, लफ़्ज़ जी माना है पाक, ऐं तव्हां पिया चओ त नबी साईं जिस्म सां मथे आहे, उन जो दलील आहे। पर थोरो माण्हू गौर कंदो, थोरो अमीक वेंदो, थोरो ऊनो वेंदो त अल्लाह ताला खे ते पंहिंजे पाक जी हुजण जे बयान करण जो छा राज़ हो। पंहिंजो मिठो नालो आणे हा, इसमें ज़ात आणे हा, ॿियो को सिफ़ाती नालो आणे हा। अल्लाह ताला सुबहान जे मस्दर खे आणे जंहिंजी माना पाक कई वई आहे। इन में छा राज़ समायल आहे, छा हिकमत आहे। पाक आहे छा खां? कमज़ोर हुजण खां। पाक आहे छा खां? पावर न रखण खां। पाक आहे छा खां? मुहताज हुजण खां। पाक आहे छा खां? कुझु न करे सघण खां। पाक आहे छा खां? माण्हुनि जी सम्झ खां बुलंद आहे, मथी आहे, संदसि कुदरत निराली आहे। अल्लाह फरमाए थो मुंहिंजे हबीब जो जिस्म सां मथे वञण जेके नथा मञीनि उहे चवंदा त जिस्म सकील आहे, ॻरो आहे, भारी आहे, वज़नदार आहे, कसीफ़ आहे। नबी सी मथे कीअं विया? अल्लाह फरमाए थो कीअं कीअं तॾहिं कयो जॾहिं महबूब पान रुॻी पंहिंजे नाले चवे हा त मां वियो आहियां। दावा मां महबूब न कई आहे, दावा मूं अल्लाह कई आहे। जेकॾहिं मां पंहिंजे हबीब खे जिस्म सां मथे न पहुचाए सघां हा त कमज़ोर थी पवां हा। मां कमज़ोरीअ खां पाक आहियां, बेताकत हुजण खां पाक आहियां। जेतिरी मूं अल्लाह जी ताक़त निराली आहे एतिरो मुंहिंजे मुहम्मद जो सैर बि निरालो आहे। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक चार या गौसे आज़म जिंदाबाद। तव्हां पंहिंजे हाल ॾे न निहारियो, तव्हां मूं अल्लाह जी ताक़त ॾे निहारियो, मुंहिंजी पावर ॾे निहारियो, मुंहिंजी कुदरत ॾे निहारियो। ॾिसो त केरु सैर थो कराए, केरु थो पंहिंजे हबीब खे हुक्म अता फरमाए। खुली दुरूद पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि
या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जमात घणी आहे पर अलाह छाजे करे नथा पढ़ो, खुली पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। पहिरियों पहिरियों लफ्ज़ है सुबहान, मुस्तफ़ा करीम जे ज़ात जी जिस्मानी मेराज ला दलील। ॿियो सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही, पाका हो अल्लाह जे सैर करायो पंहिंजे बाने खे अब्दिही बिदलीला। त नबी करीम जो सैर जिस्म सां आहे, छो त क़ुरान पाक जे आयतुनि में जिते अब्दिही आयो आहे, अब्द जो लफ़्ज़ आयो आहे, इबाद जो लफ़्ज़ आयो आहे, वाहिद या जमा आयो आहे, उते मुंहिंजे आका नामदार जा आशिक़ जिस्म ऐं रूह ॿई गॾु मुराद आहिनि। विच ते थोरी ॻाल्हि असरा सैर करायईं, भला ख़ुदा चवे हा त घुरायईं, थी सघे पियो या न? ॻाल्हायो न, ॾाढा थकल आहियो। तव्हांजी शहर जी पसंदि आहे नौजवाननि जी त हिन चौक ते जलसो थिए, पर मुंहिंजी पसंदि हुजा त ईदगाह में जलसे में ॾाढो मज़ो हूंदो आहे। छो त वीचारा के बीहंदा, के सिगरेट जा मवाली, के चांहि जा, के नसवार जा, के हुन जा, के हेॾे के होॾे, हुन जे करे उते वधीक लुत्फ़ ईंदो आहे। पर जे तव्हांजो शौक़ु आहे त असांखे बि अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी, हाज़िरी थी वई, मगर थोरो सम्झण जी कोशिशि कयो। अल्लाह ईअं न फरमायो त घुरायईं, ईअं न फरमायो त तलब कयईं, ईअं न फरमायो त ऑर्डर ॾिनई, ईअं न फरमायो त हुकुम कयईं। असरा छो आंदाई? छो त घुराइण में ॿिया शक शुबहा बि थी सघिया थी। घुराइबो आहे, कंहिं ते नाराज़ हूंदो आहे, को वॾो माण्हू घुराईंदो आहे, नाराज़ हूंदो आहे, हुकुम कंदो आहे पकिड़े चोसि, नाराज़ हूंदो आहे, ऑर्डर ॾींदो आहे वठी चोसि। अल्लाह फरमाए हिते राज़ जी ॻाल्हि आहे, नाराज़ पे जी ॻाल्हि आहे ई कान। सैर कराई इन जे करे हिकिड़ो मशहूरु पुराणो शेर आहे उर्दू में त तूर और मेराज के किस्से से होता है अया, तूर और मेराज के किस्से से होता है अया, तूर और मेराज के किस्से से होता है अया, अपना जाना और है उनका बुलाना और है, तूर सीना और है मेराज आका और है। शेर कराए मुझे करे शेर जो हिकिड़ो ब जुमिलो आहे, छा मूं हुन में अर्ज़ कयो आहे? मुस्तफ़ा जो शेर शेर हीअं मथे वियो ॿियो केरु आहे। आवाज़ मिठो आहे पर एॾो ज़ोर सां कर जो सारे शहर ते रब जी रहमत जी वस्कार ई वस्कार हुजे। मुस्तफ़ा जो शेर शेर हीअं मथे वियो ॿियो केरु आहे, हीअं मथे वियो ॿियो केरु आहे। ॿिया नबी बि हो अज़ीज़ तर अर्श ते हुज़ूर जीअं मगर, ॿिया नबी बि हो अज़ीज़ तर अर्श ते हुज़ूर जीअं मगर, कंहिं नबीअ रखियो न पेरो आहे, हीअं मथे वियो ॿियो केरु आहे। कंहिं नबीअ रखियो न पेरो आहे, हीअं मथे वियो ॿियो केरु आहे। मुस्तफ़ा जो शेर शेर आहे
हिय नबी हिय मथे वियो ॿियो केरु आहे। अल्लाह फरमायो सेर करायई बे अब्दी पंहिंजे बाने खे। अब्द जे लफ़्ज़ मां बि साबित थियो त मदीने जे घोट जो ही सेर सिर्फ़ रूह जो न जिस्म ऐं रूह सां गॾु। मज़े सां ॿुधो, मज़े सां ॿुधो। सेर लाइ मोकिलियई न, ॿियनि खे चयईं त सेर करायो न, सेर करायई। सेर कंदड़ सां सेर कराईंदड़ बि गॾु आहे। जुदाई नाहे, परे नाहे। छा राज़ आहे बे अब्दी ही पंहिंजे बाने खे। मशहूर शाइर आहे डॉक्टर इकबाल। उन जे ॿियनि अमलनि जो मामलो जुदा आहे पर अक़ीदे में सुन्नी आहे। सुहिणे नबी पाक जी सना कई अथई। अल्लाह जे वलीयनि जे मज़ारनि ते वञण वारो आहे। बुज़ुर्गनि जे फैज़ जो क़ाइल आहे, इक़रारी आहे। उन जो खुलियल ऐलान आहे त भली हज़ारे वरह गुज़री वञनि, अल्लाह जा वली पंहिंजे मज़ारनि मां अॼु बि फैज़ ॾियनि पिया, ॾेई सघनि था। सुभान अल्लाह। वॾी आवाज़ सां चवंदो हलजां। पेशावर में दोस्त हिकिड़ी मज़ार ते वठी विया। मशहूर आहे रहमान बाबा, पर असल छा आहे त रहमान अल्लाह जो मिठो नालो आहे। तफ़सीरनि मना कई आहे त ॿिए खे रहमान न चओ, सही नालो आहे अब्दुर्रहमान। पर जाहिल माण्हू अवाम जो हिकिड़ो ज़हन आहे रहमान बाबा रहमान बाबा। उन मज़ार ते वठी विया दोस्त। ऐं ग़ालिबन हर माण्हू ईअं ॿुधायो पई त जॾहिं नवाज़ शरीफ़ जो दौर हो, वज़ीर आज़म जो माहौल हुन जो हो, तॾहिं इन बुज़ुर्ग जी मज़ार जिते हुई उते चइनी तरफ़नि खां सोरही न थे गाॾियूं आयूं, न का उथण वेहण जी जाइ। चऊं भई मटे कंहिं ॿी जाइ ते रखो। तक़रीबन 250 साल वफ़ात खे गुज़री चुका हुआ। चऊं त ख़बर में कढो बुज़ुर्ग खे ॿाहिरि। वठी ऐलान थियो, हर मज़हब जा आलिम आया, प्रोफेसर आया, वॾा वॾा अहले दानिश आया, वज़ीर आज़म आयो, फ़ौज जा अॻुवान आया, अंग्रेज़ आया। ॾिसो मोहम्मद घोट जे उम्मती जो कहिड़ो हाल आहे। सॼे पेशावर जा माण्हू शाहिद हल। जॾहिं बुज़ुर्ग जे क़बर खे खोटे, जिस्म खे कफ़न सूदो ॿाहिरि कढियऊं, विच ते रखे मुंहं पटी खोलियऊं त बेहिसाब बे इख्तियार किन अंग्रेज़नि जी ज़बान ते बि कलमो अची वियो जो उन जे भिरुनि में गुस्ल जो पाणी अञा मौजूद हो। सुभान अल्लाह। छा मुझे आका जी मोहब्बत वारन जो मकाम आ, छा उन्हनि जो शान आ, छा उन्हनि जो अल्लाह ताला वटि मर्तबो आ। मुझे हबीब करीम जा आशिको अल्लाह ताला जे हबीब जे जिस्मानी मेराज ला सुबहान बिदलीला बिअब्दिही बिदलीला। ऐं टियों दलीला हदीस पाक जो हो कहिड़ो त नबी से फरमाइनि था मुंहिंजे लाइ बुराक आंदो वियो, मूं उन ते सवारी कई। जे जिस्म जो मेराज न हुजे हा त बुराक जी ज़रूरत कान ही। रूह खे बुराक जी कहिड़ी परवाह आहे। रूह त हूअं ई अलाह किथे किथे परवाज़ कंदो आहे। हदीसुनि में बुराक जो काफ़ी ज़िक्र बीठो आहे। बुराक जो अचणु मदीने जे घोट जे जिस्मानी मेराज जो दलील आहे। वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। खुली चओ खुली चओ खुली चओ। ऐं चौथों दलील इहो आहे त जॾहिं मदीने जे साईं ऐलान फरमायो त मूं ही सैर कयो आहे त काफ़रनि में शोर मची वियो,
गोड़ मची वियो। अबू लहब अबू जहल जहिड़ा माण्हू दाहूं करण लॻा, यार अञा बि चओ था त मिठो मोहम्मद सचो आहे। राति हिते हो, सुहमानी माल महानी जे घर में हो, रातों राति शाम जे मुल्क में वियो, वरी मोटी हिते पहुतो आहे। उन्हनि सां नबी से मथे जी ॻाल्हि त कई बि कान ही, न की सम्झनि हा। उहा ॻाल्हि फर्म जेका हुननि जे ज़हन में अचे, कॾहिं कॾहिं वापारी सिलसिले में उते वियल हुया। हबीबन फरमायो ही मुंहिंजो बेराज आहे, काफ़रनि इनकार कयो, शोर कयो, गोड़ कयो, इन जे करे कयूं मुंहिंजे हबीब करीम जा आशिक़ो जो नबी सिर्फ़ रूह जी ॻाल्हि न कई, जिस्म जी कई। तॾहिं हैरत में पिया जेके ज़िंदगी कहा तन चयो त ग़लत आहे, कूड़ आहे, पर जेको सिद्दीक़ हो उन चयो मुंहिंजो महबूब सचो आहे। ये चार दलील हन, कुरान पाक जी आयत मां बदलील, एक हदीस पाक मां दलील, एक तारीख जे पन्नन मां दलील, वरकन मां दलील त मदीने जे घोट जो ही शेर जिस्म ऐं रूह सां गॾु थियो। वरी आयत ते गौर कयो, सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला, पाका हु अल्लाह, हर ऐब खां नुक्स खां पाका, जंहिं पंहिंजी बाने खे सैर करायो थोरी रात में। असरा में भी रात अची वई, ही लफ्ज़ी रात जे माना ते हावी हूंदो आहे, पर जुदा लैल न आंदो वियो। मथां बि ज़बरूं लिखियूं पियूं आहिनि, तनवीन चइबो आहे, तनवीन तनकीर जी भी होंदी आ, तनवीन तज़ीम जी भी होंदी आ, तरन्नुम जी भी होंदी आ, इवज़ जी भी होंदी आ, मुक़ाबले जी भी होंदी आ, तकलील जी भी होंदी आ। नहव जे आलमन के खबर आ, हिते तकलील जी तनवीन आ। तमाम थोड़ी रात में, केतरी थोड़ी रात हुई, अल्लाह जे बानी बयान फरमायो, जंजीर भी हिलती रही, बिस्तर भी रहा गरम, एक पल में सरे अर्श गए आए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वाह मुंहिंजा आका तुंहिंजो शेर, हेठ इहो निज़ाम आहे, ऐं मथे केतिरो टाइम गुज़रियो हो। ॿुधो हूंदो गज़लनि में, मौलूदनि में, ॿुधो था वाइज़नि में, अबा मथे घणी रात हुई। हाँ फयकूल लहू मन, कनार हजार साल में शायरी कई आहे, पर कुरान करीम जे मुफस्सिर अल्लामा आलूसी बगदादी रूहुल मानी जे साहिब, जेको वली बि आहे, मुफस्सिर बि आहे, सोहे नबी जे औलाद मां बि आहे, आले रसूल आलिम आहे, उन लिखियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह, त हीअ राति हेठि त इहो निज़ाम हो, मथे 3 लख वर्ह गुज़रिया हुआ। घणा साईं? अल्लाह मदीनो नसीब कंदी, कुछ वॾे आवाज़ सां ॻाल्हाए। या दुआ नथी वणई, या वणई थी त पोइ ॾाढा चओ सुभान अल्लाह। 3 लख वर्ह मथे गुज़रिया हुआ, इन ते वॾो बहस हलियो आहे उलमा में, मुफस्सिरन मुहद्दिसन में, त भई हेठ रात नंढी मथे वॾी हो कीअं, इहो कीअं थो थी सघे। उलमा लिखनि था पिया त अल्लाह ताला जे कुदरत जो निज़ाम आहे। जीअं दुनिया में अल्लाह कंहिंखे ग़रीब कंदो आहे, कंहिंखे करोड़ अरबपति बनाईंदो आहे, ईअं कंहिंजे लाइ टाइम घटाईंदो आहे, कंहिंजे लाइ टाइम वधाईंदो आहे, टाइम खे कुशादो बनाईंदो आहे। उलमा लिखियो आहे, अल्लामा खरफूती कसीदे बुर्दे जे शाइर लिखियो आहे, ॿियनि बि लिखियो आहे, नबी पाक अलैहिस्सलाम जी प्यारनि जा वाक़िया, हज़रत मुल्तान वारो साईं गौसल आलम जंहिंखे सॾींदा आहिनि, मुल्तानी महताब, उन जो मुर्शिद ख़्वाजा शहाबुद्दीन सोहरवर्दी, जेको अल्लामा सादी जो बि मुर्शिद आहे। तव्हां सुभान अल्लाह कोन था चओ? चयोसीं चओ बि तहीं जेके ॼणी से निपाइनि, साईं जेके ॼणी से निपाइनि।
सुभान अल्लाह। कसीदे बुर्दे जे शरह लिखियो आ त हज़रत ख़्वाजा शहाबुद्दीन सुहरवर्दी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पिया त मां काबे करीम जो तवाफ़ पियो कयां। कंहिंजो समझ में अचे थो छा? ॾाढा जवाब मुंहिंजा जानी। उनजो ॿियो नालो छा आहे? बैतुल्लाह। ॿियो नालो छा आहे? नथो अचई? वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह है। वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह है। सारी दुनिया पई ढरे पर नहीं के बेलो करे। वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह है। वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह है। सारी दुनिया थी ढरे पर नहीं के बेलो करे। वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह है। आदम खां थी इब्तिदा अरबी घोट ते इंतहा। ॾिसण सां दिल थी ठरे, ॾिसण सां दिल थी ठरे पाण ॾिनई के बेलो करे। वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह है। वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह है। अजीब घर रहा। वाह 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 काबा करीम। सुने नबी करीम जा परवाना मोहब्बत वारा काबे करीम जी सूरत भी ॾिसंदा हल, गिलाफ भी ॾिसंदा हल, मकाम इब्राहिम वटि नफ़ल भी पढ़ंदा हल, हतीम शरीफ जे अंदर भी रोंदा हल, मुल्तज़म खे चंबड़ी दुआऊं घुरंदा हल, ज़मज़म सां क़ल्ब खे करार ॾींदा हल। पर अल्लाह जा आरफ़ बान्हा, कामिल बान्हा, औलिया अल्लाह बान्हा काबे करीम जे रुगी दीवारनि खे न काबे जे हक़ीक़त खे भी ॾिसंदा आहिनि। वहाँ का शई निरालिया, वहाँ का शई अजीबा। चओ सुभान अल्लाह। हथ मथे खणी चओ छा शान। वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह है। खर्च खुटंदई कोन, शादियुनि जा, काजनि जा, शराबनि जा, भंगुनि जा, अंडी बाज़ी जा, ये टोटल खर्च इन्हनि खे कटे फिटो कर ऐं दिल रब करीम जे बेत सां ऐं मदीने जे घोट सां लॻाए छॾ। वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह है। सुभान अल्लाह को नथो चवी? वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह है। सारी दुनिया थी ढरे पण ॾिनई के बेलो करे। वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह है। आदम खां थी इब्तिदा। वॾे आवाज़ सां चओ आदम खां थी इब्तिदा अरबी घोट ते इंतहा। ॾिसण सां दिल थी ठरे, ॾिसण सां दिल थी ठरे पाण ॾिनई के बेलो करे। वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह है। वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह है। सुभान अल्लाह चओ। दुनिया ते ॿियो घर कोन हो, अवल खुदा ही घर रखियो। तवाफ़ सां बेड़ी तरे, तवाफ़ सां बेड़ी तरे पर ॾिनई के बेलो करे। वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह है। वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह है। सारी दुनिया थी ढरे, सारी दुनिया
दुनिया थी ढरे पान ॾिनई के बेलो करे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह है। वाह वाह वाह, खुदा वरी वरी नसीब करे। नफ्स कदें धोखो दींदो आ, कदें भुलाईंदो आ। घणा दफ़ा वियाऊं हिन साल न, खुदा या न वारी नीयत न दे, वरी वरी पियो दीदार कराए, वरी वरी पियो हाज़िरी नसीब करे। दुरूद शरीफ पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾे आवाज़ सां, वॾे आवाज़ सां। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾो पास्तो हले न ते उलमा जो। अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जो जेकॾहिं उन्हनि ते मां बि रहा त अॻिते मौज़ू रहिजी वञे। अल्लाह जे ज़ात बरकात कुरान पाक वारा तफसीर पढ़ो, नबी पाक जे हदीसुनि जा शरह पढ़ो, हबीब करीम जे सीरत लिखियल 20 जुल्द अरबी में किताब पढ़ो, अकुल हैरान थी वेंदो आहे। छा रब करीम जो निज़ाम आहे, छा जहान आहे। मुंहिंजे हबीब सुहिणे जा उम्मतीओ, मदीने जे घोट जा आशिको, अल्लाह ताला खे हिकु मञण वारो, नबी ते कलमे पढ़ण वारो, अल्लाह जे कुरान खे क़यामत खे मञण वारो, मुस्तफ़ा जा परवानो हज़रत शहाबुद्दीन सुहरवर्दी, जेको मौलाना सादी जहिड़े जवान जो मुर्शिद आहे, अल हज़रत मुल्तान वारे साईं जो बि मुर्शिद आहे। शाह वलीउल्लाह दहलवी जो गालिबन हदीस पाक जे दौरे पढ़ाइण वारा असांजे बर्रे सगीर में उलमा जॾहिं पंहिंजी सनद खणी ईंदा त के न जन्नत घणो करे उन्हनि जी सनद शाह वलीउल्लाह सां मिलंदी आहे, शाह अब्दुल रहीम सां मिलंदी आहे। शाह वलीउल्लाह जो बाबो आहे शाह अब्दुल रहीम, उन जी हालात अनफासल आरफिन जे नाले सां लिखी अथई। उन में आणे थो त हज़रत शाह अब्दुल रहीम के मदरसे में पढ़ंदो हो, मदरसे खां निकितो आहे, रस्ते में निहारे अकेलो आहियां, मौलाना सादी जा बेत वेठो पढ़े। सभई सुभान अल्लाह चओ। हिन पासे वारा कोन था चओ अल्लाह सुभान अल्लाह सां काविरियल हला मूंसां कैसा कावर था जैसा हुजे ॿुधायो। शाह वलीउल्लाह थो लिखे, मेहर जो को आलम को बुजुर्ग को दरवेश लिखे हाँ, या मुंह पारो को मिस्की लिखे हाँ, तो हथ पैर हणी हाँ, ना नथो थी सके, नथो थी सके। पर ही अहिड़ियूं हस्तियूं आहिनि जो ज़िद करे को न मञे तो उन जो इलाज कोन्हे, न त उन्हनि जे इल्मी कमाल खे सिज चंड बि सलाम कंदो आहे। साईं फरमाए थो त मां सादी जा बेत पढ़ण शुरू कया, हिकिड़े बेत में मुझी पिस न पियो अचे, हिकिड़ो भेरो, ॿियो भेरो, टियों भेरो, चौथों भेरो न पियो ज़हन ते अचे। ओचितो निहारियमि, हिकिड़ो जवान अॻियां आयो आहे, सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। पुट कहिड़े फिक्र में आहीं, छा सां पियो मथो हणी? साईं हिन बेत में मुझी पियो हाँ, टे पढ़ी थो वञा, चौथी वराणी नथी अचे। उन ॿुधायो चौथी वराणी ही आहे। ईअं की अॻिते वधण लॻो, ही पुछे सो साईं तव्हांखे कीअं ख़बर पई त मां बेत में मुझी पियो आहियां, मूंखे हीअ मिसरा नथी अचे, हीअ सिट नथी अचे। ख़ामोश आहे, ख़बर कीअं पई ख़ामोश आहे? पुछे सो भला एतिरो ॿुधाए तव्हां केरु आहियो? त मुरकंदे निहारींदे चए थो सादी हमी फ़क़ीरस्ते, मां सादी आहियां। जंहिंजो बेत तोखे नथी आयो, मां उहो आहियां।
हाने वलीउल्लाह दहलवी लिखे अब्दुर्रहीम जो बाबू गाढ़ करे आले रसूल बाहल मुफस्सिर मुहद्दिस बाहल कामिल वली बाहल रब्बानी आलम बाहल जो जन मदीने पाक पहुतो फिजुल हरमैन लिखियो तई जह वक्त मदीने जे घोट ते यारी पाक जे साम्हूं भी अची सलाम पढ़े त मुस्तफा के मुरकंदे महकंदे दिसे वेठो रब एहो इल्म अता करे अल्लाह ताला निस्बत नसीब करे एरो ताल्लुक बिल्लाह पैदा थी ताल्लुक बिरसूल पैदा थी वने मुझे हबीब करीम जा आशिको हजरत शहाबुद्दीन सुहरवर्दी इन्हनि जो मुर्शिद तो फरमाए त मां काबे करीम जो तवाफ शुरू कयो मुंहिंजी भर में ॾिठो त ॿियो माण्हू आहे उहो बि शुरू थियो आहे हिकिड़ो चकर पूरो करे ख़त्मु क़ुरान जो पूरो ॿियो चकर पूरो करे ख़त्मु क़ुरान जो पूरो हिकु हिकु चकर में कुरान जो खत्म पूरो मूं पंहिंजे मुरीद के बुधायो कि भला केर थो ये करे ही थो करे सही मां भी हाफ़िज़ कुरान आहियां कारी आहियां मां भी बुधा बुधंदो हल उन भी बुधो चिंगाल सही आ जने तवाफ पूरा थिया मकाम इब्राहिम नफल पड़ी बस कई वतोसी हथ मादा ही शराजा जे तो अज त मूं धर कई आ पर मां थोरे अरसे में अल्लाह जे कुरान जा हज़ारे खत्मा कढी वेंदो आहियां असल शे छाए त कम जे कंदर दे निहारियो पर अव्वल निहारियो तो उन में पावर पैदा करण वारो केर आहे ॻाल्हि आसान थी पवंदी ॻाल्हि सवली थी पवंदी पर मां खां पुछां थो सैयदना सुलेमान सुहिणे जो नालो ॿुधो अथव वॾी आवाज़ सां चओ अल्लाह जो नबी आ रूए जमीन जो बादशाह कुरान पाक में केतरन मकामन ते उन जो जिक्र दरबार खुली पई आ हजरत सुलेमान सोने जो मुख्तसर वाक़ो ता बुधो कई बेरा होंदो पर मकसद मां पाजे मकसद ते अचा हजरत सुलेमान जी दरबार खुलंदी ही मथा पखी शाम करे बीहंदा हा एक भेरे वेठो आ दरबार लगी आ तख्त रखियो आ एकड़ी जाय ता सिज जो तिड़को पियो अचे रोशनी भी अचे केर ने जाते ड्यूटी ते हो सही हुद हुद हो अज कोने के भला इलाका दे वियो आ समय था गोलियोस वठी अचोस वठी आया थुली गाल खुटाणी गाल सही पुछो कादे वियो है अहत बिमालम तुहित बिही वजीतु कमिल सबइन बिनबइन यकीन साईं मां सभा जे इलाइक़े ॾे वियो हुअसि उते हिकिड़ी औरत तख़्त ते वेठी आहे उनजी बादशाह ॾिसी मां हैरान थी वियो हा ओॾा मोटो आया साईं फरमाए था चङो मुंहिंजो ख़तो खण इज़हब बिकिताबी हाज़ा फ़अल्क़िह इलैहिम सुम्म तवल्ल अन्हुम फ़ंज़ुर माज़ा यरजिऊन ही ख़तो खणी वञ रोशनदान खां उछला भॼिजा न बीही रहिजा ॾिस छा था चवनि जवाब कहिड़ो था ॾियनि हज़रत सुलेमान जो ख़त न पखी खयो आहे रोशनदान खां उछलाए थो बल्कि साॼे तख़्त ते अचे पियो आहे के तफ़सीर लिखनि था त पाण आरामी हुई ओ ख़त जेको हो संदसि छाती ते अचे किरियो आहे शिरक छॾे उथी आहे ख़त खणी पढ़े लिखो पिया बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नहु मिन सुलैमान व इन्नहु बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाह तअलू अलैया वतूनी मुस्लिमीन सुलेमान साईं जो ख़त आहे मुखां बुलंदी न कयो मुसलमान थी अचो साईं ख़त पढ़ियो आर्डर ॾिनई हज़ारे हुन जा फ़ौजी जर्नल हा
बड़ी फौज रखंदी ही। मुशीर आया, वजीर आया, फौजी अगवान आया, वेही रहा कुर्सन ते। साईं फरमाए थी अय्युहल मला इन्नी उल्किया इलैया किताबुन करीम। ऐ मुझे लश्कर वाराओ, ऐ मुझे दरबार में बहन वारा अमीराओ, मुझे खत छिलाए वहेरे निहार जो पर किताबुन करीम इज्जत वारो खत नबी जे खत जी इज्जत थी करे, इज्जत वारो थी सदे उन जे सदके बड़ी कहिड़ी मेहरबानी थी तेज। वो छा थी फरमाई अवां जो मशवरो छा है? हिन चया त मूं वटि अचो। उन चयो असां तव्हां जे अमर जे हेठां आहियूं, जीअं चवंदो तीअं कंदासीं। कि मां ॾिसां त नबी आहे या बादशाह हुआ। जे रुगी बादशाह हुआ त जंग कंदासीं, जे नबी आहे त पोइ असांजी जाइ न आहे। खैर ख़बर पई त नबी आहे। त्यासी दरबार में पेशी हेॾे मुॾे निहारे मुंहिंजा मिठड़ा भाउ संदसि तख़्त खे चइनी कुंडन खां किला फिरियल हा, दीवारूं पर किले जहिड़ियूं थुल्हियूं। 7 किला हा, दरवाजा हा, उन दरवाजन ते चौकीदार हा, वॾा वॾा लोही ताला हणी करे चौकीदार बिहारे चाबियूं पान सां खणी हज़रत सुलेमान ॾे रवानी थी। तख़्त ॾाढो भलो ठहियल हो, 80 हथ ड्रिघो हो, 40 हथ वेकरो हो, 30 हथ मथे खड़ो हो। काबू करे मुतमइन थी निकती हज़रत सुलेमान जी दरबार खुली पई। सॼी ख़बर पई पई अचे पई अचे पई अचे पई। जने एतिरो वेझी आई जो उन जे सवारीअ जे घोड़नि जे सुंबनि जी मिट्टी पई ॾिसजे, दज़ उॾामदे पई ॾिसे। हाणे तो सुलेमान सोनो फरमाए ऐं मुंहिंजे लश्कर वारो अवां मां केरु आहे जो ज़ुलेखा जे हिते पहुचण खां अॻु में उन जे तख़्त खे खणी मूं वटि पहुचाए। थोरी सुभान अल्लाह कयव। चयोसीं असीं क़ुरान ते सुभान अल्लाह कोन कंदा आहियूं। बेत पढ़ त ॾिस केतिरा सुभान अल्लाह कयूं। क़ुरान पाक सिखो, क़ुरान पाक पढ़ो, क़ुरान पाक सां प्यार रखो। मदीने जे घोट जा आशिको सोने सुलेमान फरमायो हिकिड़ो जिन वेठो हो। चईसीं अवां जी अञा कचहरी हलंदी पई, तव्हां अञा पंहिंजे तख़्त तां उथंदव न त मां इहो तख़्त खणी ईंदुसि। सुलेमान साईं शाम में आहे, तख़्त यमन में आहे। नबी सगोरे फरमान अञा जल्दी, अञा जल्दी खपे। अल्लाह जे क़ुरान ॿुधायो वक़ाल الذي عنده علم من الكتاب أنا آتيك به قبل أن يرتد إليك طرفك فلما رآه مستقرا عنده قال هذا من فضل ربي ليبلوني أشكر أم أكفر ومن شكر فإنما يشكر لنفسه ومن كفر فإن रब्बी गनीयुन करीम। वाह मुझा मौला तुझो शान। खुदा जो वली वेठो हो। अर्ज की सुहिणा सुलेमान जे तव्हांखे अञा बि तकिड़ो खपे त अवां जे अखि जो मथियों हिसो हेठे ते छिंभण जे लाइ पोइ लॻंदो तख़्त अॻु में खणी ईंदुसि। ही क़ुरान करीम आहे। हाणे मां खां पुछां थो त रुगी हुन ॻाल्हि न कई पर क़ुरान पाक फरमाए थो फलम्मा रआह मुस्तक़िरन इंदहु, ॾिठई त तख़्त अॻियां अची वियो आहे। जेकॾहिं सुलेमान साईं जी दरबार जे कामिल वलीअ जी ईअं खणी चवां त सुलेमान सुहिणे जे सिपाहीअ जी हीअ ताक़त जो अखि छिंभ खां अॻु में तख़्त खे यमन खां शाम ते पुॼाए सघे थो। अल्लाह पंहिंजे महबूब खे लामकान ते पुॼाए सघे थो या न? पुॼाए सघे थो?
गाला गाला जोर सा त गाला खुदा करे तव्हां असांजो ईमान कामिल रहे, कायम रहे, दाइम रहे, मजबूत रहे, मुस्तहकम रहे। मुझे हबीब करीम जा उम्मती हो, नबी पाक जा आशिक हो। हे सिज ॾिसंदा आहियो, सिज केतिरो वॾो आहे। रूए ज़मीन जेका आहे, पूरी ज़मीन रुॻी इंसाननि जे रहण वारी न, जबलन वारी, झंगलन वारी, बेदानन वारी, बयाबानन वारी, जेका बि ख़ुदा जी ज़मीन आहे या सारी ज़मीन मिलायो, हिकिड़ी न ॿ न 160 खां वधीक ज़मीनूं मिलायो, हिकिड़ीअ सां वरी ॿी ॻंढियो, ॿीअ सां टी ॻंढियो, टीअ सां चोथी ॻंढियो, 160 खां वधीक ज़मीनूं मिलायो, इहे अञा नंढियूं थींदियूं, सिज अञा वॾो आहे। ताजा न चई पोइ कॾहिं चवंदे पोइ साईं रफ़ीक अहमद शाह खे, साईं मोहम्मद ईसा खे न चवंदो कर त मौलवी घुरायो, चई न साईं मौलवी न घुरायो, बसि असां न ॿुधंदासीं त ही बि ख़ुशि, तव्हां बि ख़ुशि, असां बि ख़ुशि। जी न त पोइ जान थी वियो। ॿुधो एॾो वॾो सिज जंहिंखे 160 ज़मीनुनि खां वॾाई आहे, वसात आहे, जेको अल्लाह उनखे ओभर खां ओलह पुॼाए सघे थो, सो मदीने वारे खे मकान खां ला मकान ते पुॼाए, हथ मथे खणी जवान जा बचड़ा, पुॼाए सघे थो। अकुल भी चए थो, नकुल भी चए थो, रिवायत भी चए थी, दिरायत भी चए थी, कुरान भी चए थो, हदीस भी चए थी, इस्लाम चए थो, ईमान चए थो, अकीदो चए थो। जो सही अकीदो आहे वो अल्लाह जे पावर खे मञींदो, ताक़त खे मञींदो, कुवत खे मञींदो। अल्लाह फरमायो सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही लैला, पाक हो अल्लाह जे पंहिंजे बाने खे सैर करायो तमाम थोड़ी रात में। मुंहिंजा अल्लाह तू बेनियाज़ आहीं, बेपरवाह आहीं, केर थो तोखां पुछी सघे। पर असांखे ॻाल्हि दिलि में अचे थी त 13 जी रात, 14 जी रात, 15 जी रात, चांड्रो की रात छॾे 27 में छो मेराज कराई, रात जो छो कराई, ॾींहं जो कराई। हाँ, अल्लाह फरमायो ॾींहं में सिज जी रोशनी आहे, इन्हीं रातनि में चंड जी रोशनी आहे। चंड ऐं सिज जा तव्हां मुहताज आहियो, मुंहिंजे महबूब जा सिज चंड पाण मुहताज आहिनि। सुभान अल्लाह। सिज ऐं चंड मुस्तफ़ा जा, चयो त सही, लॼ न कर, मुस्तफ़ा जा, जोर सां चओ मुस्तफ़ा जा, हथ मथे खणी चओ क़ुरान पुॼई ॾाढा चओ, छा पुॼई, पिट न, क़ुरान तुंहिंजे मुंहं ते नेरानो नसीब थियई। ईअं न, या चओ इहा ॻाल्हि ॾुखी आहे। मुझे पीरियन जा प्यारो, मुहब्बत वारो, अल्लाह ताला जे हबीब जी ज़ाते गिरामी, रात जो या ॾींहं जो, सिज या चंड जा मुहताज नाहिल। सिज खे अल्लाह क़ुरान में सिराज सॼो आहे, सिराजम वहाजा, मदीने जे घोट खे अल्लाह सिराज सॼो आहे। रब फरमायो अव्हां जो सिज चोथे आसमान खां हेठि तो रोशनी करे, मुस्तफ़ा अहिड़ो सिज जेको मथे रहे त हेठनि खे चमकाए, हेठि रहे तो मछनि खे चमकाए। हिन खे कंहिं ॿी रोशनी जी मोहताजी आहे ई कान का। छो मां ॾींहं जो वठी वञा, छो मां चांड्रोकी में वठी वञा, छाजे करे मां ईअं कयां। मूं अल्लाह पंहिंजे हबीब खे रात जो सैर करायो। अजीब सैर, अजीब सयाहत, अजीब मुंहिंजी आका जो शान। मौला किथां कराई, मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। मेहर जे सुपर मार्केट खां न, कंहिं गुलशन खां न, कंहिं पार्क खां न, कंहिं अजीब नज़ारनि वारी जॻह खां न, मिनल मस्जिदिल हराम, बैतुल्लाह वारी मस्जिद खां। वाह वाह मुंहिंजा मौला, वरी बि बैतुल्लाह अची वियो, वरी बि अची वियो।
वो वरी फेरो जूस वाह मुझे मालिक जो घर बेतुल्ला है वाह मुझे मालिक जो घर बेतुल्ला है सारी दुनिया थी ढरे पण दिन के बेलो करे वाह मुझे मालिक जो घर बेतुल्ला है वाह मुझे मालिक जो घर बेतुल्ला है आदम खां थी इब्तिदा आदम खां थी इब्तिदा अरबीअ घोट ते इंतहा ॾिसण सां दिल थी ठरे ॾिसण सां दिल थी ठरे पण ॾिनई के बेलो करे वाह मुझे मालिक जो घर बेतुल्ला है वाह मुझे मालिक जो घर बेतुल्ला है सुभान अल्लाह सुभान अल्लाह मिस्रियो न त पूरो खायो चाहा रब से नसीब कयो जन बेतुल्लाह जो उमरो तर दिल भरजी आई वाह 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 नबी करीम अलैहिस्सलाम ने जात और काते से रखी अल्लाह बयान तो करे मिनल मस्जिदिल हराम इज्जत वारी मस्जिद काबे करीम वारी मस्जिद बेतुल्लाह वारी मस्जिद जंहिंमें हिकु नमाज पढ़ लख नमाज जो सवाब हिकु रुपयो खैरात ॾे लख रुपयनि जो सवाब हिकु लटो कपिड़ो खैरात